वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन में एक भेरो ॿीहर अव्हांखे भली कार चऊं था। खीरथर पहाड़ी ते बरसाती पानी जो नए गाज में तेज़ीअ सां छोड़ जारी आहे। नए गाज में पानी जी सतह 27 फुट थी वई आहे। नए गाज में पानी जे तेज़ीअ सां चाढ़ सबब तीर भित ते दबाव वधी वियो आहे। तीर भित जे अंदरे हिस्से में खाध बि जारी आहे। पानी ड्रिघ बाला जे 3 ॻोठनि खे घेरे वरितो आहे। ॻोठाणनि लॾ पलाण शुरू करे छॾी आहे। ड्रिघ बाला राजो ॻंढो रोड पानी हेठि अची वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। खीरथर पहाड़ी ते बरसाती पानी जो नए गाज में तेज़ीअ सां छोड़ जारी आहे। नए गाज में पानी जी सतह 27 फुट थी वई आहे। नए गाज में पानी जे तेज़ीअ सां चाढ़ सबब तीर भित ते दबाव वधी वियो आहे। तीर भित जे अंदरे हिस्से में खाध जारी आहे। पानी ड्रिघ बाला जे 3 ॻोठनि खे घेरे वरितो आहे। ॻोठाणनि लॾ पलाण शुरू करे छॾी आहे। मुतासिर इलाइक़नि में कुझु ॻोठाणनि वणनि ते चढ़ी करे पंहिंजी जान बचाई आहे। ड्रिघ बाला राजो ॻंढो रोड पाणी हेठि अची वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। खीरथर पहाड़ीअ ते बरसाती पानी जो नए गाज में तेज़ीअ सां छोड़ जारी आहे। नए गाज में पानी जी सतह 27 फुट थी वई आहे। नए गाज में पानी जे तेज़ीअ सां चाढ़ सबब तीर भित ते दबाव वधी वियो आहे। तीर भित जे अंदरे हिस्से में खाध जारी आहे। पानी ड्रिघ बाला जे 3 ॻोठनि खे घेरे वरितो आहे। ॻोठाणनि लॾ पलाण शुरू करे छॾी आहे। ड्रिघ बाला राजो ॻंढो रोड पाणी हेठि अची वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॾियूं पिया। खीरथर पहाड़ी ते बरसाती पानी जो नए गाज में तेज़ीअ सां छोड़ जारी आहे। नए गाज में पानी जी सतह 27 फुट थी वई आहे। इन ते अपडेट्स वठूं था। टाइम न्यूज़ जोही जो रिपोर्टर हाकिम अली असां सां हिकु भेरो ॿीहर टेलीफोन लाइन ते आहे। हाकिम अली, छा अपडेट्स आहिनि? सूरत हाल कीअं आहे हिन वक़्तु? जी, नए गाज में सुबुह जो जेको वाक़िरो शुरू थियो आहे, हींअर ताईं पाणी में मुसलसल चाढ़ आहे ऐं हींअर जेके आबाशी खाते जा जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि मूजिबि जेको पाणी जो वाक़िरो आहे हींअर 27 फुट ताईं रिकॉर्ड थी रहियो आहे। मां तव्हांखे नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त जेको गाज डाइवर्शन बंदि आहे उनजी हाइट जेका आहे ऊचाई आहे 35 फुट ऊचाई आहे। उन सां 3 आर्डूं जेके RCC दीवार जेके मक़ामी माण्हू तीर भित चवंदा आहिनि, पाणी जो हींअर दबाव तमामु घणो तेज़ी सां आहे। असां जेका वीडियोज़ टाइम न्यूज़ जे स्क्रीन ते हलंदा त उन में ॾिसंदा हूंदा त जेके पथर आहिनि पाणी जा जेको अंदरो साइड आहे मुकमल पाणी खणी वियो आहे ऐं वाक़िरा जेके आहिनि उहे तेज़ी सां ॻोठाणी आबादी ॾांहुं वधी रहिया आहिनि। हींअर जेको ही UC पट गुल मोहम्मद, UC ड्रिघबाला ऐं UC टोड़ जा जेके मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि उन्हनि में पाणी जो घेरो आहे, जंहिंमें केटी वसण आहे, केटी सिजावल आहे, केटी इस्माइल, उन सां ॻोठ जुमो लगारी ऐं ड्रिघबाला जा आसपास जेके ॻोठ आहिनि जिन में जाफ़र खान लुंड, शकलानी लुंड, गुलाम हुसैन गुरमाणी, उन्हनि में पाणी चारे तरफ़ घेरे में अची वियो आहे। ऐं मक़ामी माण्हू जेके आहिनि उहे मथां ई ते कोशिशि करे जेके निकिरी सघिया, बाक़ी जेके आहिनि उते ॻोठाणी आबादी जेका आहे ॻोठनि घरनि में पाणी जे घेरे में आया आहिनि, जंहिंजे करे वॾी आबादी जेका आहे उहा पाणी जे घेरे में अची वई आहे। हींअर ताईं जेको ज़िले इंतिज़ामिया आहे आबाशी खाते तरफ़ां जेके बंदनि ते त थोरी घणी चुरपर आबाशी खाते जी नज़र अचे थी, उन सां गॾोगॾु जेको काछे जा ॻोठाणा इलाइक़ा आहिनि या गाज जे पाणी बाबति वधीक माण्हुनि खे अपडेट रखणु ऐं गाज जे वहिकरनि बाबति माण्हुनि खे इतलाह ॾियण लाइ के बि कमु कोन्हनि। जॾहिं त गाज डाइवर्शन बंदि सां गॾु जेको गाज जे सब डिवीज़न क़ाइमु आहे जिते इंजीनियर SDO समेत मुख़्तलिफ़ जेके ऑफिसर हुजणु घुरिजनि, हुते को बि माण्हू कोन्हे जंहिंजे करे जेके पाणी जा वाक़िरा आहिनि उहे माण्हुनि खे सही नमूने सां नथा पहुची सघनि, उन्हनि खे इतलाह नथो मिले, जंहिंजे करे माण्हू तमामु घणो ख़ौफ़ ऐं हिरास पकड़ियल आहे। हींअर पाणी जा जेके वाक़िरा आहिनि उहे जोही तरफ़ उन्हनि जो तमामु तेज़ी सां रुख आहे ऐं हींअर ते पाणी केॾीमहिल बि पहुची सघे थो। उनखां अॻु पाणी जेको आहे जोही, हाजी खान, ड्रिघबाला रोड जेको आहे उहो मुख़्तलिफ़ हंधनि तां पाणी जे घेरे में आहे। राजे गंडे जेको पाणी आहे उहो राजे गंडे जो रोड जेको आहे उते पाणी ओवरटाप थियण सां उते जेको वाक़िरो आहे उहो अच वञ जेका आहे उहा बंदि थी वई आहे। उन सां गॾोगॾु जेको पाणी जो आहे उते चारई पासा जेके पाणी घेरे में आहे। उन सां गॾु वाई पानी वारो इलाइक़ो आहे, वाई पानी जोही रोड जेको आहे उते बि पाणी हींअर माना दाख़िल थी रहियो आहे। ऐं टियों रोड आहे कस्बो कक्कड़ ऐं कस्बो रोड। ही कक्कड़ खां जेको रोड आहे उहो सिधो गाज
बंद ते ऐं गाज डैम वारे इलाइक़े ते ईंदड़ आहे उहो बि गुलबदल वटां पाणी जे वरकरे सबबु बंदि थी वियो आहे। मजमूई तौर ते जेको गुज़िरियल साल 8 अगस्त वारी सूरत हाल हींअर काछे में उहा सूरत हाल साॻी सूरत हाल रही आहे ऐं गाज बंदि जेको गुज़िरियल साल 3000 फुट खां वधीक जेको टुटी वियो हो उहो 1 साल गुज़रण बाद आपाशी खाते तरफ़ां उनखे तामीर न कयो वियो हो, जंहिंजे करे हींअर हालतूं जेके आहिनि काछे में पुठाणी आबादी में ख़तरनाक थी वियो आहिनि। मक़ामी माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजे घरनि ताईं बंदि थी विया आहिनि ऐं उहे फ़ोन जे ज़रिए ॿुधाइनि था त संदनि ज़िंदगीअ खे तमामु घणो ख़तरो आहे। जी हाकिम अली, जीअं अवां सूरत हाल ॿुधायो पिया त सूरत हाल ॻणिती जोगी आहे, मुतासिर जेके माण्हू आहिनि जेके लॾ पलाण कनि पिया उन्हनि जे लाइ महफ़ूज़ इलाइक़ो या हंधु कहिड़ो आहे? जीअं मां ॿुधायो त भाई पांधी जोही रोड बि पाणी हेठि अची वियो आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके रोड रस्ता आहिनि उहे मुकमल तौर ते पाणी हेठि आहिनि। ॻोठनि जे चौधारी नए घाट जो पाणी बीठल आहे। इंतिज़ामिया जो रोल कीअं पिया ॾिसो? ही जेके मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि जंहिंमें मां तव्हांखे ॿुधायो त टेगबाला जे आसपास जेके ॻोठ आहिनि जाफ़र खान लुंड, शकलाणी लुंड, गुलाम हुसैन गुरमाणी, इहे नए जे वहकरे में अचनि था। जीअं नए जो हिकिड़ो वॾो वहकिरो अचे थो, नए जो जेको पेट आहे जेको 2.5-3 किलोमीटर जो दाइरो आहे उते माना पाणी जो गुज़र थिए थो उन मां ऐं उते जेका ही आबादी आहे जीअं जीअं उन्हनि खे इब्तिदाई जिनखे इतला मिली सघियो त पाणी जो तमामु वॾो वहकिरो अचे थो जंहिंजे करे माण्हू महफ़ूज़ मक़ामनि ते पहुची वञनि। जेतोणीकि ही जेके ऐलान हुआ उहे इंतिज़ामिया तरफ़ां के बि उपा न वरिता विया। मक़ामी माण्हुनि पारां मोबाइल फ़ोननि ज़रिए ऐं सोशल मीडिया जे ज़रिए माण्हुनि खे इतला ॾिनो वियो। उन्हनि मां कुझु इलाइक़नि मां जेके माण्हू घरनि में मौजूदु हुया मर्द उहे ॿाहिरि निकिरी महफ़ूज़ हंधनि ताईं जेके मथां ई वारा इलाइक़ा खुले आसमान हेठि उते पहुता आहिनि। बाक़ी जेके जिन खे इतला न मिली सघियो उहे उते उन साॻे घरनि ते वणनि ते ऐं घरनि जे छितनि ते मौजूदु आहिनि जिन खे चारे तरफ़ पाणी जो घेरो आहे। ऐं उते ड्रिगबाला सां लाॻापियल समाजी अॻवान अब्दुल हमीद दाहिरी जो चवणु आहे त असां जेको इलाइक़े में ॾिसूं था चारई ॻोठ जेके आहिनि उन्हनि जा माण्हू तमामु सख़्तु मुश्किलात सां आहिनि। उन सां गॾु यूसी टोड़ ऐं पटगुल मोहम्मद जा जेके 3-4 ॻोठ आहिनि, केटी वथण, केटी इस्माइल, केटी सिजावल, उन्हनि जा ॻोठाणा बि हींअर पाणी में फाथल आहिनि। लेकिन उहे उन्हनि खे जीअं जीअं इतला मिलियो जिन खे इतला मिली सघियो उहे बर वक़्त निकिरी विया ऐं बाक़ी जिन खे इतला न मिली सघियो उहे अञा पाणी जे घेरे आहिनि। हिन सूरत हाल में जेका गुज़िरियल साल जी सूरत हाल हुई 3-4 ॾींहं अॻु हिते जेका मौसमियात खाते वारनि हिकिड़ी वार्निंग जारी कई, उसमें दादू ज़िलो सभ खां वधीक हिट थियल ॼाणायो हो। लेकिन ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां आपाशी खाते तरफ़ां को बि रोल अदा कोन कयो आहे। हींअर ताईं जेके मक़ामी माण्हू आहिनि उहे ॿुधाइनि था त उन्हनि DC ऑफिस में, कमिश्नर ऑफिस ताईं मुख़्तलिफ़ माण्हुनि फ़ोनूं कयूं आहिनि लेकिन अञा ताईं उन्हनि खे का सहायता न थी सघी आहे। जी हाकिम अली, जीअं मां ॿुधायो पिया त इंतिज़ामिया पारां कंहिं क़िस्म जा के बंदोबस्त न कया विया आहिनि। रेन एमरजेंसी लागू थियल आहे सॼे सूबे में। मौसमियात खाते पारां जॾहिं खां इहा अॻकथी कई वई त दादू ज़िलो सभ खां वधीक मुतासिर थींदो त इंतिज़ामिया का बि रिलीफ कैम्प या आसपास में को हंधि जेको आहे मख़सूस न कयो आहे मुतासिरनि जे लाइ? जी मुतासिरनि लाइ को कैम्प क़ाइमु करणु त उहो मक़ामी माण्हुनि जो हिकिड़ो ख़्वाब बि थी सघे थो। लेकिन हिते जेके माण्हू पंहिंजी मदद पाण तहत मुख़्तलिफ़ हंधनि ते पहुचनि था उहे राब्तो करे सिर्फ़ु पाणी बाबति मालूमात हासिल करणु चाहिनि था त नए गाज जो जेको वाकिरो आहे उहो केतिरो आहे ऐं उनजो पाणी सतह केतिरी आहे। जीअं मां तव्हांखे पहिरियां ॿुधायो त नए गाज जेका डाइवर्शन बंदि आहे उनजी ज़ीरो बॉटम टू टॉप 35 फुट हाइट आहे ऐं 35 फुट हाइट जेका आहे इहा रीमॉडलिंग ज़रिए वॾो प्रोजेक्ट हो रीमॉडलिंग जो ऐं उन में इहो बंदि डिज़ाइन कयो वियो हो। हिन महिल जेको गाज डायरेक्शन बंदि वटि जेको गाज बंगलो आहे उते मौसमियात जे हवाले सां हिकिड़ी डिवीज़न क़ाइमु आहे। उते माण्हू कोन्हे, आपाशी वारो को माण्हू कोन्हे। जॾहिं त तालुके में जेको मुख़्तियारकार आहे या असिस्टेंट कमिश्नर उहो बि बंदि ते न पहुतो आहे। रिलीफ कैम्प क़ाइमु करणु किथे बि का रिलीफ कैम्प क़ाइमु न थी आहे। लेकिन माण्हुनि जो वॾे में वॾो मुतालबो इहो आहे त असांखे पाणी अपडेट कयो वञे त आया इहो बलोचिस्तान जे खुज़दार वारे इलाइक़े में तेज़ बरसाति पई आहे जंहिंजो एॾो वॾो वहकिरो आयो आहे, या जेको सिंध जे खीरथर वारे इलाइक़े में बरसाति जेका राति वसी आहे उनजो वहकिरो आहे। जेकॾहिं खीरथर वारो वहकिरो आहे त उहो केॾी महिल बि ख़तमु थी सघे थो। लेकिन जेकॾहिं बलोचिस्तान वारो वहकिरो आहे त उहो लाज़मन पाणी जो जेको तेज़ी सां वहकिरो आहे, हींअर जेको रिकॉर्ड थियो आहे 27 फुट पाणी जो वहकिरो आहे। उन में आपाशी जे जेके खाते जा जेके रिटायर मुलाज़िम आहिनि पुराणा उन्हनि जी इहा दावा 1000 क्यूसिक पाणी हींअर नए गाज मां गुज़री रहियो आहे जेको पाणी मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 3-4 रुखनि खां थींदो अची SP बंदि ते हिट कंदो ऐं SP खे बि नुक़सानु पहुची सघे थो। तंहिंजे करे इरिगेशन
या रेवेन्यू इंतजामिया तरफां तोड़े चूंडियल नुमाइंदनि जी या ज़िम्मेवारी हुजणु घुरिजे जेका आहे बि सही त उन्हनि खे मक़ामी माण्हुनि सां राब्तो करे फौरी तौर ते हिते इंतजामिया किथे कैंपूं क़ाइमु करे ऐं माण्हुनि खे इतला फ़राहम करे पाणी जो वकिरो केसी ताईं आहे ऐं उन्हनि खे कहिड़ा उपाउ वठणु खपनि जेको हींअर ताईं किथे बि का कैंप नज़र ठीकु आहे। हाकिम अली, रेस्क्यू ऐं रिलीफ जे हवाले सां बि वधीक अवांखे अपडेट्स वठंदासीं। महिरबानी अवांजी सूरत हाल खां आगाह करण जे लाइ। हाकिम अली वधीक तफ़सील ॾेई रहियो त हिन वक़्त ताईं इलाइक़े में का बि रिलीफ कैंप क़ाइमु नाहे कई वई। जोही वाही पांदी रोड जेको आहे उहो पाणी हेठि अची वियो आहे। जोही शहर तरफ़ पाणी जेको आहे उहो वधणु लॻो आहे। केतिरा ई ॻोठ आहिनि जेके हिन वक़्तु पाणी जे घेरे में आहिनि। वाही पांदी मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर आबिद लाशारी बि हिन वक़्तु असां सां टेलीफोन लाइन ते आहे। आबिद, तव्हां वटि छा अपडेट्स आहिनि हिन सूरत हाल बाबति? हाँ जी बिल्कुल, ये जेको आहे जेको गुज़िर रात ऐं जेको अॼु सुबुह जेको आहे वसकारनि खां पोइ बलोचिस्तान में जेको ज़ोरदार वसकार ऐं जेको सिंध में उन खां पोइ जेको आहे नए गाज जेको आहे काछे में तबाही मचाए छॾी आहे। ट्रिगबाला ऐं आसपास जा जेके इलाइक़ा आहिनि उहे समूरा पाणी हेठि अची विया आहिनि। जॾहिं वाही पानी जेके भरिसां जेके आहिनि हाफ़िज़ चांडियो जेको आहे उन खां अलावा बि जेके आहिनि ॿिया जेके केतिरा ई सारा ॻोठ आहिनि जंहिंमें पंहिंजो ॿिया जेके खोड़सरा इलाइक़ा आहिनि जेके जाम बबर बहावल बबर ऐं ॿिया जेके खोड़सरा इलाइक़ा आहिनि जेके पाणी हेठां आहिनि जेके माण्हू उहे पंहिंजनि ॻोठनि ते महदूद आहिनि। हींअर का ख़बर न आहे त गाज जो केतिरो पाणी आहे ऐं जेका प्रॉपर मालूमात न हुजण करे जेके आहिनि रहवासी जेके आहिनि हितां जा सख़्तु परेशान आहिनि ऐं निकिरण जे लाइ बि के इंतज़ाम न कया विया आहिनि। न का हुकूमत न को इंतज़ामिया नज़र अचे थी। एमरजेंसी इलाइक़ो हुजण बावजूदि जेके हिन महिल ताईं का बि सूरत हाल न आहे ऐं वाही पांदी रोड के हींअर गाज जो पाणी हेठि करे रहियो आहे। मुमकिन आहे त उहो कुझु देरि में उहो रस्तो बि जेको आहे मुकमल तौर ते बंदि थी वेंदो ऐं जंहिंखां पोइ जेको आहे पाणी जोई जी तरफ़ जेको ॾखण वारो इलाइक़ो आहे गुज़िरियल भेरे बि बोर्ड में उन इलाइक़े खे हेठि कयो ऐं हाणे बि खदशो आहे। पर हिन महिल ताईं जेको आहे इंतज़ामिया तरफ़ां के बि उपाउ न वरिता विया आहिनि, न ई माण्हुनि खे को रेस्क्यू करण जे लाइ आबिद, इंतज़ामिया इलाइक़े में नज़र अचे पई कंहिं अमलदार पारां को दौरो कयो वियो आहे मुतासिर ॻोठनि जो ऐं इलाइक़नि जो? जीअं हाकिम निगारी जोही मां अपडेट्स कयो त केतिरनि ई ॻोठनि में माण्हू जेके आहिनि उहे घरनि जी छितियुनि ते पहुतल आहिनि ऐं वणनि ते वेही करे पंहिंजूं जानियूं बचाइनि पिया। को रेस्क्यू ऑपरेशन शुरू कयो पियो वञे? जी बिल्कुल, ही जेको गुज़िरियल साल जेका बोर्ड आई उनमें बि साॻी सूरत हाल रही। इंतज़ामिया असांखे किथे बि नज़र न आई परे परे ताईं। हिन भेरे बि साॻी सूरत हाल आहे। माण्हू जेके आहिनि उन बाद अचनि जॾहिं बोर्ड अची वञे थी उन बाद अॻिए साल बि इहा शइ थी त बाद में रेस्क्यू ऐं टीमूं सभु शयूं आयूं। पर हिन महिल बि साॻी सूरत हाल आहे जेको इंतज़ामिया असांखे परे परे ताईं किथे बि नज़र नथी अचे। अलर्ट हुजण बावजूदि मौसमियात खाते अलर्ट जारी कयो हुन बावजूदि जेको आहे इलाइक़नि खे हाई अलर्ट माना हिकिड़ो कयो वियो। पर उन बावजूदि जेको आहे इंतज़ामिया असांखे किथे बि नज़र नथी अचे। ट्रिगबाला ऐं जेके आसपास जेके बि 100 जे लॻभॻि ॻोठ आहिनि उहे जेके आहिनि माण्हू पाणी हेठि आहिनि ऐं जेके आहिनि पंहिंजी मदद पाण जेके आहिनि महफ़ूज़ हंधनि मां मुंतक़िल थी रहिया आहिनि। पर इंतज़ामिया किथे बि नज़र नथी अचे। के माण्हू फाथल आहिनि वणनि ते ऐं ॿिनि जॻहियुनि ते। अहिड़ी सूरत हाल उहो जेको गाज जो पाणी ट्रिगबाला खां थींदो हींअर वाही पांदी ऐं जोहीवर रोड ऐं जेके वाही पांदी जे आसपास जा जेके ॻोठ आहिनि उन्हनि खे पाणी जी लपेट में आणे रहियो आहे। जॾहिं त उनखां अलावा जेको आहे वाही पांदी खां जेके आसपास जा हेॾां जेके आहिनि ॻोठ आहिनि उहे बि पाणी हेठि अची विया आहिनि जंहिंजा रोड रस्ता बंदि आहिनि। माण्हू खाद खुराक ऐं ॿिनि सहूलियतुनि खां जेको आहे परेशान आहिनि। पर इंतज़ामिया ऐं जेको ज़िले इंतज़ामिया पारां हिन महिल ताईं के बि उपाउ न वरिता विया आहिनि, न ई को सिंध सरकार पारां को असांखे। आबिद लाशारी, कुझु फिगर्स शेयर करे सघो था केतिरा ॻोठ आहिनि जेके पाणीअ जे घेरे में आहिनि ऐं मुतासिर थिया आहिनि ऐं उते जेके माण्हू आहिनि उन्हनि खे का इमदाद जेका आहे उहा पहुची सघी आहे? सूरत हाल हिन वक़्तु उन्हनि ॻोठनि में कीअं आहे? जी लॻभॻि जेकॾहिं अंदाज़ो लॻाइजे त 250 खां वधीक जेके ॻोठ आहिनि उहे जेके आहिनि उन्हनि जा रोड रस्ता बंदि थी विया आहिनि। बाक़ी जेके आहिनि 50 खां जेके मथे ॻोठ आहिनि जेके पाणी जी लपेट में आहिनि जिन खे जेको आहे जिन जे माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करण जी ज़रूरत आहे। पर हिन महिल ताईं जेका आहे इंतज़ामिया ऐं के अमलदार किथे बि जेके नज़र न पिया अचनि जंहिं करे जेके आहिनि हितां जा रहवासी परेशान आहिनि ऐं जेको उन्हनि खे प्रॉपर जेको आहे निकालण जे लाइ रस्ता मुहैया न आहिनि जंहिं करे हू तमामु घणो परेशान आहिनि। हितां जे माण्हुनि ऐं जेको इलाइक़े वासी उहे चवनि था त असांखे फौरी तौर ते जेको आहे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल कयो वञे जीअं जानियूं बचा सघनि। ठीकु आहे आबिद लाशारी, वधीक बि अपडेट्स अवां खां वठंदासीं। महिरबानी अवांजी तफ़सील ॾियण जे लाइ। खीरथर पहाड़ी ते बरसाती पानी जो नए गाज में तेज़ीअ सां छोड़ जारी आहे। नए गाज में पानी जी सतह 27 फुट थी वई आहे। 250 खां वधीक ॻोठ ॿुधाइनि पिया रिपोर्टर्स त हिन वक़्तु पाणीअ जे लपेट में आहिनि ऐं रहवासी जेके आहिनि उहे सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियनि पिया। इंतज़ामिया रेस्क्यू ऑपरेशन शुरू न कयो आहे।